अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मां मुबशर सोलंकी। सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान जूं ताज़ियूं तजवीज़ूं पेश कयूं वियूं आहिनि। तेहरान जी ताज़ियुनि तजवीज़ुनि जो जल्द जाइज़ो वठंदुसि। ईरान मथां ॿीहर हमले जा इम्कान मौजूद आहिनि। असांजी ईरान जी नाकाबंदी दोस्तानी नाकाबंदी आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे डोनाल्ड ट्रंप वधीक चयो आहे त ईरान सां असांजी ॻाल्हियुनि जी सलाहियत लामहदूद आहे। कांग्रेस जा कुछ मेंबर असांजी ॻाल्हियुनि जी सलाहियतुनि खे महदूद करणु चाहिनि था। ईरान चयो आहे त ट्रंप ईरानी जहाज़नि ते कब्ज़े खे सामूंडी फुरलुट करार ॾिनो आहे। अमरीकी सदर सरेआम चयो त उन्हनि सामूंडी फौरन जो रवैयो इख़्तियार कयो आहे। उहो रुॻो ज़बान तिरकण न पर ॾोह जो इतराफ़ आहे। ईरानी परॾेही तर्जुमान इस्माइल बकाई चयो आहे त आलमी बिरादरी आलमी कानूननि जी भञकड़ी खे रद्द करे। चीन 5 ऑयल रिफाइनरीज़ मथां अमरीकी पाबंदियुनि खे रद्द करे छॾियो। चीनी हुकूमत चयो आहे त कंपनियूं पाबंदियुनि ते अमल न कनि। परॾेही वज़ारत जो चवणु आहे त चीनी कंपनियुनि मथां पाबंदियूं कानून जी भञकड़ी आहिनि। अमरीका फ़ैसिले ते अमल दरामद नथो कराए सघे। अमरीका ईरानी तेल ख़रीद करण ते चीनी कंपनियुनि मथां पाबंदियूं लॻायूं। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त एहतिसाब ऐं शफ़ाफ़ियत लाइ आज़ाद सहाफ़त ज़रूरी आहे। आज़ाद मीडिया क़ौम जी मज़बूती जी अलामत आहे। सहाफ़त जे आलमी ॾींहं ते पंहिंजे पैगाम में सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त सोशल मीडिया जो गैर ज़रूरी इस्तेमाल ॻणती जोॻो आहे। मज़बूत मालूमाती निज़ाम अमन ऐं इस्तेहकाम लाइ ज़रूरी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पंहिंजे पैगाम में चयो आहे त भारत ख़िलाफ़ जंग में क़ौमी मीडिया भरपूर किरदार अदा कयो। जाली ख़बरूं ऐं गुमराह कंदड़ मुहिमूं क़ौमी भाईचारे ऐं आलमी साख लाइ ख़तरो आहिनि। मुल्क जे अक्सर इलाइक़नि में अॼु मौसम गरम रहण जो इम्कान। कराची में गर्मी 40 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुची सघे थी। गुज़िरियल ॾींहुं नवाबशाह 47 डिग्री सेंटीग्रेड सां गरम तरीन इलाइक़ो रहियो। जैकाबाद दादू ऐं हैदराबाद में गर्मी पद 46 सेंटीग्रेड रिकॉर्ड। मौसमियात खाते जो चवणु आहे त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गर्मी 46 खां 49 डिग्री सेंटीग्रेड ताईं महसूस थींदी। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां कराची में रेड लाइन मंसूबे ते जारी कम जो जाइज़ो। रेड लाइन कॉरिडोर सां ट्रैफिक लाइन्स जी मुरम्मत ऐं बहाली जी हिदायत। वरी वज़ीर चयो आहे त आवाम जी तकलीफ़ मुंहिंजी बर्दाश्त खां ॿाहिरि आहे। रोड अहिड़ो हुजे जो ट्रैफिक रवानी सां हले। जिथे ज़रूरी हुजे बैरियर हटाए रोड खे वेकिरो कयो वञे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील नामहमूद चयो आहे त कराची में चैलेंजिस बावजूद तरक़ियाती कम थियनि पिया। BRT रेड लाइन मंसूबे ते कम तेज़ी सां जारी आहे। आवाम खे पेश ईंदड़ तकलीफ़ुनि जो अहसास आहे। रेड लाइन मंसूबे जे दौरे वक़्तु मीडिया सां ॻाल्हाईंदे शर्जील बेमून वधीक चयो आहे त कंहिंजी ज़ाती ख़्वाहिश ते फ़ैसिला न आहिनि थींदा। रेड लाइन मंसूबे में हुकूमत जी का बि कोताही या बदनियती न आहे। मंसूबो मुकमल थियण बैदि शहरियुनि खे फ़ाइदो पहुचंदो। खुराक खाते जे सूबाई वज़ीर मखदूम महबूब ज़मा चयो आहे त खुराक खाते में करप्शन या बदउनवानी बर्दाश्त न कई वेंदी। सूबे अंदरि कणिक जे ज़ख़ीरनि जी सख़्त निगरानी कई पई वञे। पंहिंजे बयान में मखदूम महबूब ज़मा वधीक चयो आहे त एंटी करप्शन अमलदारनि सां गॾु कार्रवाइनि जो सिलसिलो तेज़ कयो वियो आहे। उन्हनि क़दमनि जो मक़सदु कणिक जी सरकारी ज़ख़ीरनि में शफ़ाफ़ियत खे यकीनी बणाइणु आहे। पाकिस्तान सुपर लीग जो फाइनल अॼु लाहौर में थींदो। पेशावर ज़ल्मी ऐं हैदराबाद किंग्स में आमो साम्हूं। ॿई टीमूं कामयाबी लाइ पुरजोश। फाइनल मैच खां अॻु पुॼाणी जी रंगारंग तक़रीब थींदी। आतिफ असलम, आयमा बेग, आरिफ लोहार समेत नालेवार फनकार फन जो मुज़ाहिरो कंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ फाइनल मैच लाइ बहितर इंतज़ाम करण जी हिदायत करे छॾी। पाकिस्तान सुपर लीग जो फाइनल खटींदड़ टीम खे $5 लख मिलंदा। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड इनामी रक़म जो ऐलान करे छॾियो। PCB मूजिबि PSL जे रनर्स अप टीम खे $2 लख मिलंदा।